कड्डण मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त नेशनल अल-फलाह वेलफेयर ट्रस्ट पाकिस्तान ज़िले बदीन जी कोशिशनि सां ॿटी विंग थर रेंजर्स हेडक्वार्टर ज़िले बदीन पारां कड्डण लॻ सूफ़ी जो दिको में बरसात मुतासिर बेघर थियल माण्हुनि में प्लास्टिक शील्ड तक़सीम कया विया आहिनि। बुख में बदहाल माण्हुनि खे हिकु वेले जी मानी पिणु खाराई वई। इन मौक़े ते मुज़ाकरा समाजी तंज़ीम जे अॻुवाण ज़िले वाइस चेयरमैन गुलाम मुर्तज़ा बजीर, तालके वाइस चेयरमैन अब्दुल ख़ालिक चांडियो, सैफुल्लाह हिंगोरजो ऐं यार मोहम्मद मेहरान पोटो मुतासिरनि खे आथत ॾींदे चयो त असां थोराइता आहियूं विंग कमांडर ॿटी थर रेंजर्स जंहिं असां सां ताउन करे मुतासिरनि जी सहायता लाइ महिरबानी कई आहे। हिननि वधीक चयो त इंशाअल्लाह असांखे जेतिरो बि थी सघियो बरसात मुतासिर भाइरनि जी मदद लाइ कोशिशूं कंदासीं। ज़िले इंतज़ामिया सां राब्तो करे मुतासिरनि खे मुस्तहक करण लाइ पिणु कोशिश कंदासीं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।